अस्सलाम नाज़रीन, बहरान टीवी में भलीकार मां हां मुबशर सोलंकी। आओ यहाँ पेरिया गुल सबका पेरी नज़र हेडलाइंस ते। गुल प्लाज़ा सानह जी जांच में अहम अखबराई। इमारत के मलबे मां 3 डिजिटल वीडियो रिकॉर्डिंग बरामद। अर्बन सर्च एंड रेस्क्यू टीम के 3 DVR ऐं चार्जर गुल प्लाज़ा की मस्जिद बरसां कायम कमरे मां मिलिया। बल्दिया कराची DVR DC ॾखण की तहवील में ॾेई छॾियो। DVRs की मदद से गुल प्लाज़ा साने जा सबब ॼाणण में अहम शाहिदियों मिलण जो इम्कान। गुल प्लाज़ा की मुतासिर इमारत में हिफाजती इंतजामन से गॾु सर्च ऐं रेस्क्यू ऑपरेशन भी जारी। फौत थी वियलनि जो अंग 62 थी वियो। 77 ॼणा अञा ताईं लापता। 15 फौतुनि जी सुञाणप थी वई। 48 लाशनि जो पोस्टमार्टम मुकम्मल। पार्लियामेंट के गॾियल इजलास में गुल प्लाज़ा साने ते हुकूमत ऐं अपोजिशन जो गॾियल ठहराव मंजूर। MQM के फारूक सत्तार पारां फौतुनि जे वारसनि लाइ माली इमदाद जो मुतालबो। PP सेनेटर शहरी रहमान चयो आहे त वाक़े जी जांच जे हवाले सां मीडिया पीपल्स पार्टी का हिसाब पई वठे। उहो मीडिया जो हक़ आहे, पर हक़ीक़तूं साम्हूं आंदियूं वञनि। बाहि कीअं लॻी, हक़ीक़तूं साम्हूं अची रहियूं आहिनि। पीपल्स पार्टी कराची के मसइलनि खे ज़िम्मेवारी सां ॾिसे थी। सिंध हुकूमत पारां गुल प्लाज़ा के मुतासिर हर दुकानदार के 5 लाख रुपया फौरी तौर ते ॾियण जो ऐलान। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त गुल प्लाज़ा साने ते सियासत कई वई। एक साने के अरिड़हीं तरमीम सां गंढियो वियो। चयो वियो त कराची के वफ़ाक़ हवाले करणु घुरिजे। सानियनि के सियासी मक़सदनि लाइ इस्तेमाल करण हिकु ॾोह आहे। दुनिया अहिड़नि वाक़िअनि मां सबक़ सिखंदी आहे। सिंध असेंबली के इजलास के ख़िताब कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त हिन वक़्त ताईं 61 माण्हुनि जा लाश ऐं जिस्म जा हिस्सा मिलिया आहिनि। 45 लाशनि जो DNA थी चुको आहे। 9 बाक़ी आहिनि। 84 मां बाक़ी 15 माण्हू गुम आहिनि, जिन जी ॻोल्हा कई पई वञे। जांच जो जेको ज़िम्मेवार निकितो उनखे सज़ा मिलंदी। ॿीहर अहिड़नि वाक़िअनि खे बचण जी कोशिश कयो पिया।